सलामकुम दोस्तों। ये तो सभी दोस्तों की मेहरबानी उम्मीद है सभी खुशी हूंदव जेको असांजा वीडियो ॾिसो था, लाइक ऐं शेयर कयो था। तो दोस्तों शायदि अॼुकल्ह जे दौर में जेको बि सुठो माण्हू हूंदो आहे, को सुठो कमु कंदो आहे त उहा गिलाई वरी उनजी हलंदी आहे। जेको बि सुठो माण्हू हूंदो आहे, सुठा कमु कंदो आहे त गिला उनजी हलंदी आहे। तो असां में इहो मर्ज़ु पियल आहे, जेको तो असांजे मुल्क में इहो माना मर्ज़ु पियल आहे इहो गिला जो, जेको तो हर माण्हू के न की वेठो गिला कंदो। तो दोस्तों ॻाल्हि हीअं त हिकु बादशाह जेको तो वज़ीर खे घुराए चयो त ॻाल्हि ॿुधो वज़ीर, जेको तो मां पंहिंजे पुट जी शादी थो कयां, पर शादी मां अहिड़ी हिन पंहिंजे पुट जी कंदुसि जो माना जेको तो सभिनि बादशाहनि में मुंहिंजी वाह वाह थी वञे त वाह जी बादशाह पंहिंजे पुट जी शादी कई, अहिड़ी पार्टी मां वॾे धमाके सां कंदुसि। वज़ीर चयो साईं शादी धमाके सां न कयो, छो जो गिला थींदी, जेको तो असां वटि गिला जो मर्द आहे, गिला थींदी, अहिड़ी धमाके सां शादी न कयो कि सादगी सां कयो शादी, की न मां शादी कंदुसि धमाके सां पंहिंजे पुट जी। तो वज़ीर हिकु ॻाल्हि ते बादशाह ॿी ॻाल्हि ते आख़िर बादशाह जो मां माण्हुनि खे एतिरो ॾींदुसि जो खाई ड्रग बि कंदा, घर बि खणी वेंदा। तो पोइ मुई छो गिला कंदा, चई साईं त बि गिला कंदा, चई माण्हू घणो भला ॾींदा आहिनि असांखे, जेको भतु कंदा आहियूं चांवर तर में काज में घणो ॾींदा आहिनि माण्हू, चई साईं जेको तो 10-10 रुपया ॾींदा आहिनि, चई 10-10 रुपया ॾींदा, चई माण्हुनि खे मां 100-100 रुपया घरों बि ॾींदुसि, जेको तो चांवर बि खाईंदा खणी बि वेंदा ऐं 100 रुपया घरों बि ॾींदा आहिनि। पोइ मुई छाजी गिला कंदा, चई साईं त बि तव्हांजी गिला थींदी, चई जेकर गिला न थी मुंहिंजी त पोइ चई न जे गिला तव्हांजी न थी त मां तव्हांजी बादशाह हुकूमत छॾे हलियो वेंदुसि। जेकर तव्हांजी गिला थी त पोइ तो अॻे दौर जा बादशाह जेके हुया उहे पंहिंजे कोल जा पका हूंदा हुया, असांजे बादशाहनि जा कोन हुयासीं। चई त जेकर मुंहिंजी हुकूमत आहे मां पिया कपिड़ा बि खपाए जेको तो अवाम खे जेको तो ॾींदुसि, त उहे बादशाह ॾिसो था त केॾी महांगाई करे छॾींदा आहिनि। अॻियां बादशाह वाइदे जा पका हुया, हुनजो अगरि जे मुंहिंजी गिला थी त मुंहिंजो जेको बाग़ आहे ज़ैतून ऐं सूफ़नि वारो इहो तुंहिंजे हवाले आहे। पोइ अगरि जे मुंहिंजी अगरि गिला न थी त तोखे जेको मुंहिंजी हुकूमत छॾणी पवंदी। हुनजो ठीकु आहे साईं, काज थियो वॾो धमाके सां काज थियो, जेको सो मुल्कनि में सॾ ॿुधायूं, जेके बि हुया शहर न छॾियो को शहर, पंहिंजी सॼी बादशाही में बादशाह जेको सॾु ॾिनो, उहे माण्हू जॾहिं आया हुते उतो चांवर खाईंदा बि वञनि पिया, खणंदा बि वञनि पिया ऐं 100 रुपया हर माण्हू खे मिलंदो वञे पियो। तो कंहिं मां वठनि कोन पिया, पर हुननि खे 100 रुपया घरों पिया ॾियनि। 100 रुपया हुन में वॾो हुयो, माण्हू महीने मज़दूरी कंदो 100 रुपया थींदो हुयो, त हर माण्हू खे 100 रुपया मिलंदो हुयो, सभु को नेकी कंदो पियो वञे। वाह जो बादशाह भतु कयो, घर लाइ भतु असांखे ॾिनई ऐं जेको 100 रुपया बि ॾिनई असांखे, इहे नेकी कंदा विया। बादशाह जेको त शाम थी, बादशाह वज़ीर खे घुराए थी हाणे जेको ॾिठी त जेको त माण्हू सभु खाई हलिया विया, हर को मुंहिंजी नेकी कंदो हुयो। चई साईं हिनमहिल त शादी ख़तमु थी आहे, हाणे तव्हां तरसो 2 ॾींहं पोइ ख़बर पवंदी त नेकीअ जा गिला आहे। जॾहिं ॾींहुं 2 गुज़रियो, वज़ीर छा कयो जो राति जो सादा कपिड़ा पाए, हारियुनि वारा मज़दूर कपिड़ा पाए, हर हिकु ओताक ते वञे पियो, जिते जिते माण्हू जो मेड़ाको हो उते वञी कनाए पियो, ॿुधे पियो त के माण्हू चयो यार बादशाह भतु भलो कयो, के चयो यार भतु त भलो कयईं, इहो बादशाह भलो कमु कयो, भतु भलो कयईं, पर 100 रुपया ॾेई, जेकर 500 हुजे त हुनजे खज़ाने में खोट थी वञे हा। हराम खोर वणंदा जो 100 रुपया ॾेई, कंजूस वणंदा जो 500 हुजे छा थिए था, खज़ाने में खोट थी वञे था। नेठि जिथे किथे इहा ई ॻाल्हि, किथे चवंदा भलो भतु कयो बादशाह, किथे कीअं, किथे माण्हू ईअं ई चवनि, जेको त खज़ाने में 500 हुजे हा, अगरि फी माण्हू खे हुनजे खज़ाने में खोट थी वञे हा, हराम खोर वणंदा जो, जेको त ईअं ई गिला, हुते गिला हुते गिला। वज़ीर आयो बादशाह वटि, चईसि हाणे सुभाणे राति तव्हां मूंसां गॾु हलो, तव्हांखे मां ॿुधायां तव्हांजे नाले माण्हू छा था चवनि। तो ॿी राति थी, बादशाह खे चयनि मज़दूरनि वारा कपिड़ा पाए, ग़रीबनि वारा कपिड़ा पाए, ईअं माण्हू त सुञाणंदा। तो हुन मज़दूरनि वारा कपिड़ा पाता, हारियुनि वारा कपिड़ा पाराए, जेको त वज़ीर हिनखे वठी जिते जिते माण्हू जो मेड़ाको हुजे, ओताकूं या अहिड़ी बैठकूं थियूं उते वठी अचे, हुनजे भरिसां अचे बीहनि पिया। हेॾो माण्हू जी इहा ॻाल्हि, पोइ चयो बादशाह भतु भलो कयो, ॾिनई भतु बि जाम, 100 रुपया बि ॾिनई, भलो कमु कई त वरी ॿियो चए पियो उन जी जाइ ते त चीअर 100 रुपया ॾिनई, जेर 500 जे हराम खोर वणंदा जो, छा खज़ाने में खोट थी वञे था। 100 रुपया नो कंजूस वणंदा जे, हेॾो वॾो खज़ानो बादशाह हो, 500 जा छा थी पए था। चई साईं ॿुधई गिला, वरी ॿियो तव्हांखे जाते खां इहा ई ॻाल्हि, आख़िर बादशाह मोटी आयो। जीअं जेको अॼोके दौर में जेको माण्हू भलो हलंदो आहे, जेको भलो कमु कंदो आहे त उनजी गिला थींदी। अगरि को माण्हू सुठो कमु न करे, अगरि माण्हू खे माण्हू जेको मोचड़े में रखियो हुजे त पोइ जेको उहो माण्हू भलो हूंदो आहे, उनजी नेकी बि थींदी आहे। त
त बादशाह उहो सबक़ जेको उतो पिराए छॾियो त माण्हुनि खे जेको सो मोचड़े में ई रखिजे हिननि खे, छाकाणि जो हिननि खे अगरि घणी इज़त बि न त हे वरी जेको ॻिचीअ पइजी ईंदा, वरी उहा ई गिला पिया कंदा। उन खां बहितर आहे भली हिननि खे मोचड़ा हणी हिननि खे कब्ज़ो कजे, हिननि खे पंहिंजो ग़ुलाम बणाए छॾिजे, पोइ ॿिया गिला कनि त कनि। त दोस्तो ॻाल्हि ईअं ई आहे, जॾहिं खान साहिब जी हुकूमत आई उहो असांजी भलाई जे लाइ जेको सो करे पियो कमु, त सभु को हुन जी गिला पियो करे। सो उहो त वियो हलियो, हाणे ॿिया हुकुमरान अची विया आहिनि। हाणे तव्हां ॾिसो था पाण त सभु को रड़ियूं कंदो थो वठे। अॼोको दौरु ई अहिड़ो लॻो पियो आहे, कंहिं बि सुठो माण्हू ईंदो, सुठो कमु कंदो, सुठो सोचींदो, उनजी गिला थींदा। दोस्तो अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। असांजो फेसबुक पेज अथव ऐं असांजो यूट्यूब चैनल अथव। महिरबानी।